असां वर शहर वारनि जेको पुलिस जी वर्दी साण असांखे लुटण हिते आया आहिनि। 200-500 हर दुकान वारे खे ॾियो। अटो गोड़ाबाड़ी तेलके जे मरकज़ी शहर भर में गोड़ाबाड़ी एसी आसिफ रज़ा चांडियो पुलिस जी नफ़री सां करे वापारियुनि मथां किरकी पियो। वर शहर में मुख़्तलिफ़ शयुनि जे दुकान ते ॾंद विधा विया। फ्रूट भाॼी मुर्गी गोश्त समेत जनरल स्टोर ते बि हज़ारों रुपया ॾंड लाॻू करे वापारियुनि खां वसूल कया विया। उन मौक़े ते ग़रीब माण्हुनि जे पकोड़नि वारे दुकाननि ते पिणु भारी ॾंद विधा। वर शहर जे वापारियुनि एसी गोड़ाबाड़ी खे ॿुधायो त रेट लिस्टूं असां वटि कोन पइतियूं आहिनि, पर एसी गोड़ाबाड़ी कंहिंजी बि न ॿुधी। उन खां अलावा जनरल स्टोर ते ॾंद विझण वारी ॻाल्हि सम्झ में कोन आई, जॾहिं त उन्हनि आइटमनि जंहिं में साबुण परफ्यूम बिस्किट चिप्स वग़ैरह शामिल आहिनि, जंहिं ते कंपनी रेट लॻल हुआ। वापारियुनि एहतिजाज कंदे ॾंद विझण जी मुखालफ़ कंदे चयो त हिकु त पहिरियां महांगाई चोट चढ़ियल आहे, ॿियो मथां वरी हिननि जा जिबरी ॾंद असां लाइ कापारी धक आहिनि। एला अख़्तियारनि खां अहिड़ी नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। कैमरा टीम सां गॾु मलक मंज़ूर, सोच टीवी, ठटो।